अली जी विलादत इमाम हाकिम मुस्तदरक में रिवायत आंदी आ त अली जी विलादत काबे में थी। सुभान अल्लाह जे घर में थी। अली जी शहादत कूफे जी जामिया मस्जिद में थी। कदें थी जॾहिं मस्जिद में निमाज पढ़ण वञनि पिया। मां कूफे में उहा जाइ पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। वो मेहराब जिते मुझे अली सोने ते अब्दुर्रहमान बिन मुलजिम वार कयो हो न, जिते साईं जख्मी थिया आहिनि, आखिरी लफ्ज़ साईं मौला अली जे ज़बान मां निकता, फुज़्तु बिरब्बिल काबा, काबे जे रब जो कसम आहे मुंहिंजे मन जी मुराद पूरी थी वई। मस्जिद में निमाज़ ॾे वेंदे मूंखे शहादत मिली। अल्लाह अली जी ज़ाहिरी जिंदगी जो आगाज भी मस्जिद आ, त इब्तिदा भी मस्जिद आ, त इंतहा भी मस्जिद। इंतहा भी सजी जिंदगी अली जा पंध मस्जिद ॾे। सुभान। पोइ जे अली जो हुबदार आहीं त निमाज़ पढ़ो न।